नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जी तालीम बारे सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त हिन साल कंहिं बि हालत में इम्तिहान खां सवाइ शागिर्दनि खे प्रोमोट न कयो वेंदो। सिंध जे सूबाई तालीम बारे वज़ीर सईद गनी जी सदरत हेठि इजलास थियो, जंहिं में 1 फरवरी खां प्राइमरी, मिडल ऐं सेकेंडरी क्लासिस खोलण जी हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई है, जॾहिं त इम्तिहान जे शेड्यूल ऐं बाबति बि सलाह कई वई। हिन मौक़े ते सईद गनी जो चवणु आहे त कोर्स खां उन खां घटि नथो करे सघिजे, छो त इम्तिहाननि खे री शेड्यूल करणो पवंदो। असांखे गैर मामूली हालतनि खे नज़र में रखी गैर मामूली फ़ैसिला करणा पवंदा। हिन चयो त कोरोना जे करे तइलीम शेड्यूल काफ़ी मुतासिर थियो। एजुकेशन स्टीयरिंग कमेटी जे इजलास में तइलीमी सूरत हाल ते गुफ़्तगू कई वई। इत्तफ़ाक़ थियो त असांखे इम्तिहान तकड़ में न वठणु घुर्जनि। 60% निसाब खे पढ़ाई यकीनी बणायो वञे। तइलीमी ऐं इम्तिहानी शेड्यूल जो जाइज़ो वठण लाइ तइलीमी कमेटी क़ाइमु कई वञे, जेका हिकु हफ़्ते में हलंदड़ साल ऐं ईंदड़ साल जो तइलीमी शेड्यूल ठाहे ॾींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।